अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ूलू क़ौलन सदीदा सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जा करोड़े करम ऐं एहसान जे अल्लाह असांखे ये सालिहन अल्लाह वारन जी सोहबत वारी मजलिस नसीब फरमाई है। करोड़े नेमतूं अल्लाह जो सभिनी जो शुक्र अदा करण असांजे मथां वाजिब आहे। हर नेमत जो लख दफ़ा शुक्र अदा कयूं तो घट आहे, पर जेका अल्लाह वारन जी सोहबत वारी नेमत अल्लाह असांखे ॾिनी आहे, या नेमत बेमिसल ऐं बेमिसाल है। न सिर्फ इन जो नफ़ो दुनिया में मिलंदो, पर क़ब्र ऐं हशर में भी इन जो नफ़ो अल्लाह ताला अता फरमाईंदो। अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मजा हिकड़ी मुबारक आयत जा चंद लफ्ज़ न फ़कीर तिलावत कया। हिकड़ी आयत हिकड़ी हदीस मुबारक ही फ़कीर तव्हांजे साम्हूं पढ़ंदो, उन खां बाद में इंशाअल्लाह मुर्शिदन जो बयान थींदो। वक्त कोने को वक्त कलील है। अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद में जेके लफ्ज़ न फ़कीर पढ़िया तन में अल्लाह ताला फरमायो क़ूलू क़ौलन सदीदा। जॾहिं ॻाल्हायो त साफ़ सुथरी गुफ़्तगू कंदा कयो, सुठी गुफ़्तगू कयो। अहिड़ी ॻाल्हि न कयो जेका कंहिंखे अज़ियत पहुचाए। अहिड़ो जुमिलो न ॻाल्हायो जेको कंहिंजे लाइ बाइसे आर बणिजे, बाइसे मुसीबत बणिजे, दुख जो सबब बणिजे, इंसान जी दिल के अज़ियत पहुचाए। अहिड़ी गुफ़्तगू न कयो जेका कंहिंखे अज़ियत पहुचाए। छो त इंसान जी हैसियत अल्लाह वटि तमामु वॾी आहे। कंहिंजी दिल रंजाइण, कंहिंजी दिल दुखाइण, कंहिंजी तहक़ीर करण, कंहिंखे घटि वधि ॻाल्हाइण अल्लाह खे पसंदि न आहे। मदीने वारे साईं तवाफ़ बि कयो बेतुल्लाह जो तवाफ़ कंदे सरवरे कौनैन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम काबे खे ॾिठो। काबे के ॾिसी फरमाइनि था, ओ काबा, मूंखे ख़बर आहे तूं अल्लाह जो बैत आहीं, बैते हक़ीक़ आहीं। ए काबा, तूं अल्लाह जो घर आहीं, तुंहिंजो वॾो शान आहे, तुंहिंजी वॾी इज़त ऐं अज़मत आहे। पर काबा, कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे हथ में मूं मोहम्मद करीम जी जान आहे, तो काबे खां 70 गुना वधीक अल्लाह वटि मोमिन बाने जी इज़त आहे। ईमान वारो आहे, मोमिन आहे, उन ईमान वारे जी इज्जत शान उन जो मर्तबो अल्लाह वटि दिलबर नबी फरमायो त काबे खां 70 गुना वधीक आहे। अहिड़ो जुमिलो ॻाल्हाई, अहिड़ो लफ़्ज़ ॻाल्हाई जेको कंहिंजे लाइ बाइसे तकलीफ़ बणिजे, त मदीने वारे साईं फरमायो इहो माण्हू भलो न आहे। अक्सर माण्हू जहन्नम में पंहिंजी ज़बान जे करे दाख़िल कया वेंदा, पर जेके सुठी गुफ़्तगू करण वारा आहिनि, मदीने वारे साईं फरमायो सुहिणनि अख़लाक़नि वारा क़यामत जे ॾियारे तकड़ा जन्नत में उमाणिया वेंदा। क़यामत जे ॾियारे सभिनी खां किरी का शइ जेकॾहिं मीज़ान में तोरी वेंदी, मा मिन शैइन अक़लु फ़ी मीज़ानिल मुमिन, मदीने वारे साईं फरमायो क़यामत जे ॾियारे सभ खां किरी का शइ जेका मीज़ान में मोमिन बाने जी तोरी वेंदी, सा मिन हुस्निल ख़ुल्क़ि, उहा सुहिणा अख़लाक़ हूंदा। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नरमी इख्तियार कयो, असां कर्मी आहियूं, मुहब्बत जो पैगाम ॾियण वारा। मुझे मुर्शिदन करीमन जी सॼी ज़िंदगी इन हदीस ते अमल कंदे गुज़री आहे। कॾहिं कंहिंजी दिल न रंजाईंदा आहिनि, हत्ता के को मुखालिफ हुजे, को घटि वधि ॻाल्हाइण वारो हुजे, तव्हां सभई गवाह आहियो। हिते तव्हां ज़िंदगी गुज़ारी आहे, तव्हां गवाह आहियो। जन घटि वधि पे ॻाल्हायो, मुंहिंजे मुर्शिदन उन्हनि जी तारीफ़ पे फरमायो। इहो छा था कयो, हो बि गारियूं ॾे, साईं मुंहिंजा मुर्शिद वेठा, तव्हां वरी उन्हनि जी तारीफ़ था कयो। फ़कीर सभई दिल ते बोझ थो पए। साईं जन फरमायो उहो उन्हनि जो वड़ आहे, असांजो वड़ मदीने वारे जी सुन्नत ते अमल करणु। चओ सुभान अल्लाह। साईं करीमन फरमायो मदीने वारे साईं फरमायो के मुसलमान के हकीर न समझो, कंहिंखे तहकीर जी नज़र सां न ॾिसो। तव्हां में बुरे में बुरो माण्हू उहो आहे, कंहिंजी बुराई जे लाइ इहा ई शइ काफ़ी आहे। को माण्हू पुछड़ो आहे, कीअं ख़बर पए त हे भलो आहे ख़राबु आहे? बुरो
इंसान वो ही आहे जेको बे मुसलमान जी तहकीर करण वारो आहे, उनके कमतर समझे। अल्हम्दुलिल्लाह असां करमी मदीने वारे साईं जे हर फरमान ते अमल करण वारा आहियूं। जोर सां जो सुभान अल्लाह। अब ॻाल्हियूं सम्झ में आयूं अलाए कोन आयूं? जंहिंखे ॻाल्हि सम्झ में आई आहे सोचो सुभान अल्लाह। मुझे मुर्शिदन करीम जो इन मौजू ते हिकिड़ो शेर आहे, चओ सुभान अल्लाह। नओं किताब आहे मुर्शिदन जी शाइरी जो, नालो अथसि रूहुल कलाम। जो पहिरियां आयो हुयो न उहो रूहुल कलाम, हुनजो मुक़दमो हुयो, हे हाणे छपिजी आयो आहे। तक़रीबन 600 सुफ़नि खां वधीक पेजनि ते मुश्तमिल आहे। पढ़ंदो इंशाअल्लाह सीनो मदीनो बणिजी वेंदो। साईं फरमाइनि था, तुझी गुफ्तार में छो प्यार न है, छा जन्नत जी तोखे दरकार न है। तुझी गुफ्तार में छो प्यार न है, छा जन्नत जी तोखे दरकार न है। न आरिफ दुश्मनन जी दिल दुखाई, न आरिफ दुश्मनन जी दिल दुखाइन, कयो पंहिंजन खे तो छा ख्वार न है। कयो दिल पंहिंजन खे तो छा ख्वार न है। छा जन्नत जी तोखे दरकार न है। सभई मखलूक मालिक खे वणे थी, सभई मखलूक मालिक खे वणे थी, कयो तो छा तनी ते वार न है। ॻाल्हि सम्झ में अचे थी अरे नथी अचे? कयो तो छा तनी ते वार न है। छा जन्नत जी तोखे दरकार न है। न रहंदो को पखी नावण वाहेरू, न रहंदो को पखी नावण वाहेरू, पखी तुंहिंजो उॾण में प्यार न है। पखी तुंहिंजो उॾण में प्यार न है। पोइ छा जन्नत जी तोखे दरकार न है। गुजारो दिलबर साईं मौज मस्ती, गुजारो दिलबर साईं मौज मस्ती, अंदर में छो तुझे ईसार न है। अंदर में छो तुझे ईसार न है। छा जन्नत जी तोखे दरकार न है। शेर वणियो आहे त चओ सुभान अल्लाह। अञा हिकु शेर हिन मां ॿुधायां तव्हांखे। सुभान अल्लाह। बेमिसाल शाइरी आहे। मुर्शिदन जो शेर तव्हां पुराणा किताब पढ़िया आहिनि, पर हिन में नओं दिलबर सही नज़र ईंदो तव्हांखे। मूं ते कॾहिं कॾहिं तूं महबूब महिरबानी, अखड़ियूं उदास आहिनि, दर्शन में दिल दीवानी। मूं ते कॾहिं कॾहिं तूं महबूब महिरबानी, अखड़ियूं उदास आहिनि, दर्शन में दिल दीवानी। हिन हुजर में ओ जाना साअत तो साल भाया, को सुख करार नाहे, को सुख करार कोन्हे, रात थी रवानी, अखड़ियूं उदास आहिनि, दर्दन जो दास्तानो, ओरिया त कैसा ओरिया, है दर्दन जो दास्तानो, ओरिया त कैसा ओरिया। कोने को राज महरम, कोने को राज महरम, तोरिया ओ मुझ जानी, अखड़ियूं उदास
शफकत ओ शाह आलम मेरे नजर थी घुर्जे शफकत ओ शाह आलम मजरूह मन जी मरहम मजरूह मन जी मरहम आगा फिक्रन कयो अफानी कयो उदास हिन तोरिया दिलबर साईया जे कोफ्त ऐं करब में तोरिया ही दिलबर साईया जे कोफ्त ऐं करब में पानीअ जे पार जी का सुना पानीअ जे पार जी का नंगदार निगहबानी अखड़ो उदास हिन अखड़ो उदास हिन महबूब मेहरबानी है अखड़ो उदास हिन दर्शन दिल दीवानी मुँह ते कंदे कदे तू महबूब मेहरबानी जो सुभान अल्लाह हर शेर बेमिसाल आहे जेके नसीहत किताब में साईं फरमायो आहिनि कुरान ऐं हदीस जी निज पिज तर्जुमानी साईं फरमाई आहे हे किताब तव्हां मां हर फर्द वठे हर फ़कीर वठे पाण पढ़ो पंहिंजे बच्चनि खे पढ़ी ऐं उहो शेर जी सूरत में ॿुधायो हिकिड़नि माण्हुनि खे तकरीर करणु न ईंदी आहे नसीहत करनी आहे त शेर जी सूरत में माण्हुनि खे शेर यादि करे नसीहत जे तौर ते ॿुधायो इंशाअल्लाह असां में हाल नाहे दिल पर साईं जा लफ़्ज़ माण्हुनि में असर करण वारा इंशाअल्लाह नफ़ो थींदो अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए बिला ताख़ीर खिताब दिल नवाज़ मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद करीम सुना दिलबर साईं फरमाईंदा सभु ज़िक्र कयो